इसराइली फ़ौज गज़ा जो विच वारो इलाइक़ो ख़ाली करण लाइ 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो। गॾियल क़ौमनि खे चयो वियो आहे त वादी ग़ज़ा मां समूरनि फ़लस्तीनियुनि खे ॾखण हिसनि में मुंतक़िल कयो वञे। इसराइल जी धमकी बाबति गॾियल क़ौमनि जे तर्जुमान जो चवणु आहे त इसराइली धमकी सबबि अटकल 11 लख फ़लस्तीनी मुतासिर थींदा, जेका ग़ज़ा जी अधु आबादी आहे। अहिड़ी का लॾपलाण तबाह कंदड़ इंसानी असरनि खां सवाइ मुमकिन नाहे। बेघर थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 4,23,000 ताईं पहुची वियो आहे। इसराइल पारां ग़ज़ा ते वेशियाणी बमबारी जो सिलसिलो जारी। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1570 थी वियो। 7,200 खां वधीक ज़ख़्मी। 2,20,000 फ़लस्तीनी गॾियल क़ौमुनि जे स्कूलनि में पनाह वठण ते मजबूर। इसराइली हमलनि सबबि इमारतूं रही पट पइजी वियूं। 30,000 घरनि खे नुक़सानु पहुतो। हमास जे हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग 1,300 थी वियो। हमलनि में 22 अमरीकी ऐं 188 इसराइली फ़ौजियुनि जे मारिजी वञण जी तस्दीक़। ह्यूमन राइट्स वॉच इसराइल तरफ़ां ग़ज़ा ऐं लिबनानी सरहद ते फास्फोरस बम इस्तेमालु करण जी तस्दीक़ करे छॾी। हिकु बयान में चयो वियो आहे त फास्फोरस बमनि जे इस्तेमाल सां वॾे पैमाने ते आम माण्हुनि जी ज़िंदगीअ जे ख़तरे में अची वेंदियूं आहिनि। इसराइल फ़लस्तीन ते ज़मीनी हमलो कयो त उन जी फ़ौज खे तबाह करे छॾींदासीं। हमास जे फ़ौजी तर्जुमान अबू उबैदा ख़बरदार करे छॾियो। चवे थो अल-कुद्स जे तहफ़्फ़ुज़ लाइ अहिड़ियूं कार्रवायूं वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो कयो आहे। ऑपरेशन अल-अक़सा फ्लड में उमीद खां वधीक कामयाबी मिली। अमरीकी परॾेही वज़ीर हमास खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾेई छॾियो। अमरीकी परॾेही वज़ीर जो इसराइल सां भरपूर साथ ॾियण जो अज़म। इसराइल जी हिमायत में ऐं मदद लाइ अमरीकी परॾेही वज़ीर तल अबीब पहुची वियो। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन जो हमास ते इसराइली ॿारनि ऐं नौजवाननि खे ज़िंदा साड़ण जो इल्ज़ाम। अमरीका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप लबनान जे मुज़ाहिमती तंज़ीम हिज़्बुल्लाह खे इंतिहाई स्मार्ट ऐं इसराइली दिफ़ाई वज़ीर खे बेवकूफ़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हमास जे हमलनि पुठियां इम्कानी तौरु ईरान मुलविस आहे। जेको कुझु इसराइल में थियो आहे उहो पहिरियां कंहिं न ॾिठो हो। सियालकोट वाक़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। वाक़े में परॾेही हथ मुलवस हुजण जा सबूत मिली चुका आहिनि। IG पंजाब डॉक्टर उस्मान अनवर जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। IG पंजाब जो चवणु आहे त सियालकोट में मस्जिद अंदरि फायरिंग करे 2 ॼणनि खे शहीद कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि खे जल्द अदालतुनि में पेश कंदासीं। पाकिस्तान में हिकु दहशतगर्दीअ जो हमलो थियो, जंहिं जी रिथाबंदी ॿिए मुल्क में थी। पाकिस्तान जी एजेंसियुनि वाक़े खे 24 कलाकनि में ट्रेस करे वरितो। पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़नि खे पूरी दुनिया में वाखो कयो पियो वञे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास। घरू वज़ीर हारिस नवाज़, कानून वारो वज़ीर उमर सुमरो बि शरीफ़। मोटरसाइकिलुनि में ट्रैक्टर्स लॻाइण जो फ़ैसिलो। घरू सेक्रेटरी जी ख़ासि एपेक्स कमेटी जे इजलास जे फ़ैसिलनि ते अमल दरामद बाबति ब्रीफिंग में ॿुधायो वियो त स्पेशल ब्रांच ग़ैर क़ानूनी पनाहगीरनि जी वापसी लाइ कमु करे रही आहे। निगरान वॾे वज़ीर कानून लागू कंदड़ इदारनि खे कॉम्बिंग ऑपरेशन लाइ क़दम खणण जी हिदायत कंदे चयो आहे त सूबाई आदमशुमारी कमिश्नर खां 2023 जे परॾेहिनि जी आदमशुमारी जो रिकॉर्ड वरितो वञे। सुप्रीम कोर्ट जो नैब तरमीमुनि ख़िलाफ़ फ़ैसिलो चैलेंज। नैब तरमीमुनि बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल कई वई। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त सुप्रीम कोर्ट असांखे ॿुधण खां सवाइ नैब तरमीमुनि ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो ऐं नैब तरमीमुनि बाद एहतिसाब अदालत संदसि ख़िलाफ़ रेफरेंस एंटी करप्शन अदालत ॾांहुं उमाणे छॾियो। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त सुप्रीम कोर्ट नैब तरमीमुनि ख़िलाफ़ 15 सेप्टेम्बर वारो फ़ैसिलो कलअदम करार ॾे।
निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी पेशावर जो दौरो कंदो। निगरान वज़ीर आज़म शहीद कमांडेंट फ्रंटियर कांस्टेबलरी सफ़ूत गयोर जी क़बर ते फातिहा ख़्वानी कंदो। वज़ीर आज़म केपी जे गवर्नर ऐं निगरान वॾे वज़ीर सां मुलाक़ातूं कंदो। निगरान वज़ीर आज़म अमन अमान जे हवाले सां इजलास जी सदारत ऐं सरहद चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे वफ़द सां बि मुलाक़ात कंदो। मुस्लिम लीग नून जो क़ाइद ऐं अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॿपहरे जो 12 वॻे लाहौर पहुचंदो। नवाज़ शरीफ़ खे खणी ईंदड़ ख़ासि जहाज़ में 152 माण्हू सवार हूंदा। नवाज़ शरीफ़ सां नून लीग जा अॻवान कारकुन ऐं सहाफ़ी लाहौर एयरपोर्ट पहुचंदा। अॻूणो वज़ीर आज़म लाहौर पहुचण बाद पार्टी जे जलसे में शिरकत कंदो। नून लीग जलसे लाइ ग्रेटर इक़बाल पार्क जे हंध जी चूंड कई आहे। ज़मनी मकानी चूंडुनि लाइ कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी परेशानियुनि में इज़ाफ़ो। मुर्तज़ा वहाब जा ज़िले क्यामाड़ी जा नामज़दगी कागज़ इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज। जमायत इस्लामी जे उम्मीदवार UC3 माड़ीपुर जे चेयरमैन मोहम्मद हुसैन इलेक्शन ट्रिब्यूनल सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त मुर्तज़ा वहाब माड़ीपुर UC जो न वोटर आहे ऐं नई रहवासी आहे। संदसि कागज़ रद्द कया वञनि। सन वेझो ख़ासाई वटि ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾे वठि में नीगर जे क़त्ल में मुलवस मुख्य जवाबदार मारिजी वियो। पुलिस मौजूदु मुक़ाबले में जवाबदार कामरान उर्फ़ कामू मारिजी वियो। 8 ॾींहं अॻु खाणोट थाणे जी हद में मासूम नीगर मुर्तज़ा मल्हा खे बेदर्दी सां क़त्ल करे कपड़नि खां आजो करे लाश बर्फ़खाने में उछलाए वियो हो। कराची में ईस्ट पुलिस जा 24 कलाकनि दौरान 3 मुक़ाबला। फायरिंग जी ॾे वठि दौरान 2 जवाबदार मारिजी विया। 2 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। 2 ज़ख़्मियुनि समेत 4 जवाबदार फ़रार थी विया। फ़रार थियल जवाबदारनि मां 1 जवाबदार जिन अस्पताल मां गिरफ़्तार। घोटकी वेझो मूमल जे माणी रोड भरिसां काज़ी वाहमा हथ आयल लाश जी सुञाण थी वई। लाश जी सुञाण ॻोठ बानो ख़ुशकवासी नौजवान हफ़ीज़ुल्ला मीराणी नाले सां थी। संदसि घरवारी 2 न्याणियूं अञा ताईं लापता। पुलिस पारां वाक़िए बाबति जांच जारी। रेंजर्स ऐं पुलिस जी ॻुझे इतलाह ते हब चेक पोस्ट वटि कार्रवाई। 2 मनशियात फ़रोश गिरफ़्तार। वॾी मिक़दार में मनशियात बरामद। रेंजर सजमान मौजूदु चेकिंग दौरान बस जे ॻुझनि खाननि मां 3 किलो आइस ऐं 3 किलो चर्स हथ कई वई। गिरफ़्तार कयल जवाबदारनि जी सुञाणप मोहम्मद तनवीर ऐं जावेद नालनि सां थी। बरामद थियल मनशियात जी मालियत 3 करोड़ रुपयनि खां वधीक आहे। गिरफ़्तार जवाबदार मनशियात पंजकोर खां कराची स्मगल करे रहिया हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि जे साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 2 महीना गुज़रण बावजूद पुलिस अञा ताईं मुख्य कारतन खे गिरफ़्तार न करे सघी। निगरान घरू वज़ीर ऐं IG सिंध पुलिस जी ख़ातिरियुनि बावजूद कातिल कानून जी पकड़ खां आजा। SSP सिर्फ़ दिलासा ॾियण लॻो। मक़तूल जा वारिस ऐं सहाफ़ी सरापा एहतजाज। मलीर में शाह लतीफ़ थाने जी हद चौकुंडे स्टाफ भरिसां अणॼातल गाड़ी जे टक्कर में 1 नौजवान फौत। लाश जिना अस्पताल मुंतकिल। फौती जी सुञाणप नादर वलद सुल्तान नाले सां थी। मलीर में शाह लतीफ़ टाउन पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। 3 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस मौजूदु मटकी वारे पुल भरिसां नाकाबंदी दौरान मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि अहलकारनि ते फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठि दौरान 3 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। संदनि 1 साथी फ़रार। 2 पिस्टल बि बरामद। ऐं सखर में पुलिस मुबैना मुक़ाबले में 1 ॼणे खे जंग में गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो। ॾोहारी हुजण जी दावा। साइट एरिया पुलिस लेबर कॉलोनी भरिसां मुक़ाबले में 1 ॾोहारी आसिफ अली खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल ॾोहारी जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि।